हसन सेवन जी यूनियन काउंसिल चुनाव में वाइस चेयरमैन की खाली सीट ते बलदियाती ज़मीनी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते राब्तो कयो आहे सेवन मां बहरान टीवी जे रिपोर्टर के बुर्दी। के बुर्दी कहिड़ा तफ़सील आहिनि, छा सूरत हाल आहे पोलिंग स्टेशन्स जी आगाह कजो। जी जी बिल्कुल सेवन तालुके जे यूनियन काउंसिल चन्ना जे वाइस चेयरमैन जे सीट ते ज़मीनी चूंड जो सिलसिलो जारी है। जी तो यूनियन काउंसिल चन्ना जे वाइस चेयरमैन जे वोटिंग जो सिलसिलो अज सुबह 8 बजे का इन वक्त जारी है। अमन अमान के हवाले से सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया सख्त गर्मी के करे वोटन जो कास्ट है वह तमाम घट है। टोटल वोट है 12,000 का मथे वोट का जैसे हींअर वक्त गाड़ी वारी जो पोलिंग स्टेशन है उते 2600 वोट टोटल आहिनि। उते इन वक्त 500 वोट कास्ट थिया आहिनि। 2200 जी पोलिंग स्टेशन आहे उते 1200 वोटनि जिते इन वक्त 200 वोट कास्ट थिया आहिनि। जीअं त ॿियनि पोलिंग स्टेशन उन करमपुर आहे, करमपुर में 2600 खां मथे वोटनि जेके आहिनि उते जेको सो 600 ताईं वोट कास्ट थी जेका जेके बचियल थियल पोलिंग स्टेशन आहे उते बि सुस्त रफ़्तारी जेको सो वोट जो अमल जारी आहे। जीअं त मध्य मुक़ाबिल में पीपल्स पार्टी जो जावेद ओटो ऐं जेको पीटीआई जो उम्मीदवार आहे नौजवान छोकिरो आहे उहो आहे एसयूपी जो पंहिंजा गुलबहार अलीबहार बुर्दी उहे मध्य मुक़ाबिल आहिनि। तव्हांखे ॿुधायां त सेवन साल के जे यूनियन काउंसिल चन्ना में जेके यूनियन वाइस चेयरमैन जे मुक़ाबले में सिंध यूनिट पार्टी ऐं पीटीआई हिमायती उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवार विच में मुक़ाबिलो आहे। जॾहिं त ॿुधाईंदा हलो त जेको सो वोटनि जो अमल आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे, पर जेको वोट जे कास्ट जो जेको रेशो आहे उहो इंतिहाई तमामु इहो ॿुधाइजो त कहिड़ा सबब आहिनि जो वोटिंग जो कास्टिंग जो जेको अमल आहे उहो सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे या माण्हुनि जी जेका दिलचस्पी आहे उहा वोट कास्ट करण में घटि आहे। जी त पहिरीं त इहा ॻाल्हि आहे त सेवन तालुके में जेको हिन वक़्तु नौकरियूं विरहायूं वयूं आहिनि उहे जेके मनपसंद माण्हुनि में जेके नौकरियूं विरहायूं आहिनि उन जे करे माण्हुनि में जेके गनती जी लहर आहे, माण्हुनि में मायूसी आहे, माण्हुनि में कावड़ जी जेका कावड़ आहे माण्हुनि में त उहो ई सबबु आहे त जेके हींअर 1 खां 5 स्किल जी जेके नौकरियूं विरहायूं आहिनि उहे वॾेरनि जे पुटनि ऐं वॾेरनि पाणनि खे ऐं ॿिए जेके जंहिंजे घर में 5-5 नौकरियूं आहिनि 8-8 नौकरियूं आहिनि उन्हनि में एॾो नौकरियूं विरहायूं आहिनि जंहिंजे करे जेके ग़रीब माण्हू आहिनि जंहिंजी सियासी माण्हुनि ते पहुच कोन्हे उहे वोटर न निकिरी सघिया आहिनि। उनजो वॾो सबबु इहो आहे उहो नौकरियूं न मिलण जे करे आहे ऐं ॿियो सबबु इहो आहे जेके गर्मी जी पद आहे उहा वधीक आहे जंहिंजे करे वोटर पंहिंजे घर वोटर न निकिरी सघिया आहिनि। पर माण्हुनि में ॿई सबबु आहिनि, हिकु त गर्मी सख़्तु आहे, ॿियो जेको नौकरियूं 1 खां 5 जेको स्किल जी नौकरियूं छा था सम्झो शाम ताईं टर्न आउट वधी सघे थो वोटिंग जो? इन वक्त ताईं त अहिड़ो ॾिसण वोटर में रुझान न पियो अचे। वोटरनि खे जेके गाॾियूं आहिनि उन्हनि घरनि ताईं उन्हनि खे खणण जो अमल जारी आहे, पर हिन वक़्तु जेको मंझंदि 4 बजे ताईं वोटर हींअर कोन निकिरी सघिया आहिनि। हींअर पोलिंग स्टेशनूं ख़ाली पियूं आहिनि। जेको सुबुह जो 200-300 500 ताईं वोट जेके ख़ास थी सघिया आहिनि उहे थी विया आहिनि ऐं शाम जो हेॾो अंदाज़ो कोन्हे जो जेको वोट ख़ास थिया। अच्छा, के इहो बि ॿुधाइजो जेके माण्हू वोट कास्ट करणु अचनि पिया उन्हनि सां जी ॻाल्हि ॿोल थी आहे, कहिड़ा तसरात आहिनि उन्हनि जा, त गुज़िरियल गवर्नमेंट या हींअर मौजूदा गवर्नमेंट उन्हनि खे छा डिलीवर कयो आहे? जी त उहे जेके वोटर जेके अचनि पिया उहे जेके बेनिफिशरीज़ आहिनि पीपल्स पार्टी खां जेके माण्हू उहे पंहिंजा वठी पिया अचनि माण्हू उहे वोट कनि पिया ऐं बाक़ी ॿिया माण्हू जेके आहिनि कावड़ जी लहर आहे माण्हू उहे वोट कास्ट न पिया कनि नौकरियुनि जे करे, ॿियो गर्मी सबबु करे उहो उनजे करे ॿिए जेके वोट अचनि पिया उहे ज़रूरी बेनिफिशरीज़ हूंदा। उन में पीपल्स पार्टी जा माण्हू हिमायती माण्हू आहिनि उहे ख़ुशीअ सां वोट कनि पिया ॿिन्ही धुरनि खे, पीटीआई खे, एसयूपी खे, पीपल्स पार्टी खे। जेका अक्सर वोटर जो आहे उहो पीपल्स पार्टी जो आहे उहे पंहिंजे माना चाह सां वोट ॾियनि था। जेके कावर क्रोध माण्हू आहिनि उहे घरनि ताईं न निकिरी सघिया आहिनि। जी ठीकु आहे। केतिरियूं पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे हसास ॿुधाए पियूं वञनि सेवन में? जी जीअं पहले तव्हां ॿुधो 4 पोलिंग स्टेशन आहिनि हुनमें करमपुर जेको आहे उहो हसास आहे, बाक़ी 3 पोलिंग स्टेशन उहे मामूली हसास आहिनि। उहे करमपुर में जेको सो उम्मीदवार आहे उहे हिकिड़े ॻोठ जा आहिनि, इन करे हुन में मुक़ाबिलो आहे हिकिड़े ॻोठ में करमपुर में, जंहिंजे करे उते सिक्योरिटी जा इंतजाम सख़्तु कया आहिनि। ठीकु आहे, के बुर्दी जी महिरबानी तफ़सील ॾियण।